यामशोरो शहीद अला बख्श सुमरो सेप्स यूनिवर्सिटी ऑफ आर्ट डिज़ाइन एंड हेरिटेजिस यामशोरो में साल 2023-24 जी दाख़िला लाइ एंट्री टेस्ट इदारे में ॿिए ॾींहुं बि जारी रही, जंहिं में वधीक 100 उम्मीदवारनि खे घुरायो वियो। एंट्री टेस्ट में सिंध, पंजाब, बलूचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं आज़ाद कश्मीर समेत मुल्क जी कुंड कुड़िश मां उम्मीदवारनि शिरकत कई। फाइन आर्ट, आर्किटेक्चर, कम्युनिकेशन, टेक्सटाइल, प्रोडक्ट, इंटीरियर ऐं फैशन डिज़ाइनर जी शोबनि में दाख़िला लाइ मजमूई तौर 187 सीटूं मुख़्तस थियल आहिनि, जिन में मेरिट, सेल्फ फाइनेंस, यूनिवर्सिटी सपोर्ट प्रोग्राम ऐं पढ़ी शामिल आहिनि। टेस्ट दौरान सेप्स यूनिवर्सिटी के वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अरावेला भुट्टो, रजिस्ट्रार मोहम्मद सुलेमान भुट्टो, एडमिशन इंचार्ज ज़ुल्करनैन भुट्टो एम इंतज़ामी अमलदारनि इम्तिहानी ब्लॉकनि जो दौरो करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।